दोस्तों शानवाद खान के जीअं जीअं नाकामी मिलंदी वेंदी हुई शानवाद खान इन टेंशन में हूंदो त हाणे इहो कीअं जेको आहे न पंहिंजी बंदूक ॿियनि जे कुल्हे ते फेरे रखी हुई उहा वरी जेको आहे उन में कामयाबी हासिलु कयां बार बार हू रहज़न वारनि खे बेवकूफ़ बणाईंदो रहंदो रहज़न वारा उन खे सम्झी विया आहिनि त हीअ असांखे माराए थो असांखे रहज़न जे दिलि में खोट अची चुकी आहे शानवाद खान जे ख़िलाफ़ु उन खे यकीन ॾियारण जे लाइ हू बली जेको आहे अली खान खे बली जो बकरो बणाईंदो या मुराद वारनि खे या मंसूर खे अहिड़े हिसाब सां को न को हाणे क़दम खणंदो ऐं जेको आहे रहज़न अॻे चई चुको आहे जे तोॾां असांखे कंडो लॻो तूं असांजो दुश्मन हूंदे मंसूर खान ॾे हुननि जो शक घटि थो वञे हाणे इहो ई गेम खेॾंदो जेको आहे न अली खान खे जेको आहे या मंसूर खान जे दर ते उछराईंदो या रहज़न जे कंध में उछराईंदो शानवाद खान वरी गेम खेॾंदो हुन सोढल बि जेको आहे न अली खान खे बचाइण में कामयाबु थींदो थी सघे थो मुराद बि पुॼी वञे जेको आहे तोतल वारे दोस्तनि खे पकिड़े करे छो त ओॾे नियापो पुॼी चुको आहे मुराद खे बि धप पइजी वई आहे त सोढल हिते आयल आहे तमामु जल्द तव्हां ॾिसंदो इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं हाणे ड्रामो दोस्तो ज़बरदस्त मज़ो करण वारो आहे बहितरीनु थींदो वेंदो जीअं जीअं अॻिते वधंदो वेंदो असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हिन वीडियो खे अल्लाह हाफ़िज़।